अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 15 मई 2026 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। ऐवान सदर में सेवल एवार्ड ॾियण वारी तक़रीब में वज़ीर आज़म ऐं फ़ौजी सरबराहनि शिरकत न कई। 28 तरमीम बाबति तकरार जा चोॿोल। सिंध मां क़ौमी कारकुननि खे खंभे गुम करण वारो सिलसिलो ख़तमु न थियो। क़ौमी कारकुन यासिर चांडियो हैदराबाद मां खंभे गुम। जीअं सिंध रहबर कमेटी पारां ज़मीन जी नीलामी ख़िलाफ़ तहरीक जो ऐलान। पंजाब गैर क़ानूनी तौरु पाणी जी खणत वधाए छॾी, सिंध मुतासिर। पेट्रोल जे अघनि में वाध ख़िलाफ़ सिंधी हारी तहरीक जा मुज़ाहिरा। इंसानी ख़िदमत जो आला मिसाल। ख़ैरपुर जे डॉक्टर हरेश ज़ाती ख़र्च मां इस्पताल जो वार्ड ठाराए छॾियो। मिसकीन माण्हुनि खे दवाऊं मुफ़्त ॾियण जो सिलसिलो बि जारी। अमेरिकी सदर ट्रंप दावा कई आहे त चीनी सदर ईरान खे जंगी सामान न ॾियण जो यकीन ॾियारियो आहे। सालेह पट में फुर ख़िलाफ़ हड़ताल ऐं मुज़ाहिरो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। ऐवान सदर में आला सेवल एवार्डनि विरहाइण वारी तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फ़ौजी सरबराहनि शिरकती न कई। फ़ौजी सरबराहनि ऐं वज़ीर आज़म जे शिरकत न करण केतिराई सवाल उथारे छॾिया। इहे बि चोॿोल हली रहिया आहिनि त 28 तरमीम वारे मामले ते सदर आसिफ ज़रदारी ऐं इस्टेब्लिशमेंट विच में तकरार हलंदड़ आहे। ऐवान सदर में थींदड़ सेवल एवार्ड ॾियण वारी तक़रीब जो मुख्य महिमान सदर हूंदो आहे। मुल्क जे इंतिज़ामी सरबराह जी हैसियत में वज़ीर आज़म शरीक थींदो आहे, जंहिंखे मुल्की वहदत ऐं सियासी इस्तेहकाम जी अलामत सम्झो वेंदो आहे। जॾहिं त हथियारबंद फ़ौजनि जा सरबराह पिणु शिरकत कंदा आहिनि। आर्मी चीफ, नेवल चीफ ऐं एयर चीफ जी शिरकत दिफ़ाई ऐं क़ौमी वक़ार जे हवाले ऐं प्रोटोकॉल जे हवाले सां इंतिहाई अहम लेखी वेंदी आहे। वज़ीर आज़म ऐं फ़ौजी सरबराहनि जी गैर मौजूदगी ख़ासि हालतुनि में ई मुमकिन थी सघे थी, पर काफ़ी अरसे खां मुल्क जी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट अहम मुल्की मामलनि में न सिर्फ़ पीपल्स पार्टी पर सदर आसिफ अली ज़रदारी खे मुसलसिल नज़रअंदाज़ करे रही आहे। आसिफ ज़रदारी इस्टेब्लिशमेंट सां मुहादो अटकाइण जे मूड में न आहे। खेसि चङी रीति ख़बर आहे त इस्टेब्लिशमेंट सां मुहादो अटकाइण जी खेसि वॾी क़ीमत चुकाइणी पवंदी। ज़रियनि जो चवणु आहे त आसिफ ज़रदारी इस्टेब्लिशमेंट खे राज़ी रखण लाइ कोशिशनि में रुधल आहे। ज़रियनि जो चवणु आहे त 28 तरमीम वारे मामले ते कुझु नुक़्तनि ते इख़्तिलाफ़ साम्हूं अची रहिया आहिनि। सिंध मां क़ौमी कारकुननि खे खंभे गुम करण वारो सिलसिलो रुकिजी नाहे सघियो। हैदराबाद जे कासिमाबाद वारे इलाइक़े मां क़ौमी कारकुन यासिर चांडियो खे राति देरि सां SHO जी अॻुवाणी में खंभे गुम कयो वियो। सिंध सभा मर्कज़ पारां क़ौमी कारकुन यासिर चांडियो जे खंभिजण जी मज़मत कंदे चयो आहे त असीं चिताव ॾियूं था त जल्द क़ौमी कारकुन यासिर चांडियो खे आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो तेज़ कयो वेंदो। जीअं सिंध रहबर कमेटी पारां सिंध जे ज़मीननि जी नीलामी ख़िलाफ़ तहरीक जो ऐलान कयो वियो आहे। जीअं सिंध रहबर कमेटी जो इजलास रहबर कमेटीअ जे सरबराह जीअं सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो जी सदारत हेठि थियो। इजलास में जस्कम शहीद बशीर ख़ान कुरैशीअ जे सरबराह डॉक्टर नियाज़ कालाणी, जीअं सिंध क़ौमी पार्टीअ जे चेयरमैन नवाज़ खान ज़ौहर, जीअं सिंध तहरीक जे अॻुवान रावल करनाणी, पुनहल सारियो, मोहम्मद अली ख़ुश्क, सूफ़ी हाजन गुल, अयाज़ सोलंगी, डॉक्टर खुशहाल कालाणी, नियाज़ करनाणी, इलाही बख़्श चाचड़ ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में सिंध जी मजमूई सूरतहाल जो जाइज़ो वठंदे चयो वियो त हिकु मुनज़िम रिथा तहत सिंध जे ज़मीननि ते वलार जारी आहे।
कोहिस्तान जी लखें एकड़ ज़मीन कब्ज़े हेठि कई वई आहे। पीपल्स पार्टी गोरखेली स्टेशन खां वठी करचात जी तारीख़ी माग ताईं नूरियाबाद ऐं ठठे जे जेलनि ताईं धरती दड़ियुनि जूं ज़मीनूं 3 वाल करे चुकी आहे। नूरियाबाद भरिसां कोहिस्तान जी देह 7/1 में 1500 एकड़ सरकारी ऐं माण्हुनि जी मोरूसी ज़मीन कोहिस्तान ऐं ठठे जे बदनाम ज़माना कब्ज़ा माफ़िया नुहा ख़्वान फरहान अली वारिस सां जालसाज़ी करे खपाई आहे। उन खां सवाइ ताज़ो ठठे ऐं जामशोर जे हदनि जी 25,000 एकड़ ज़मीन साॻी कब्ज़ा माफ़िया गैर मक़ामी कंपनियुनि ऐं इदारनि खे नीलाम करे ॾिनी आहे। वतन खे विकिणण जो सिलसिलो जारी आहे। ॿिन्ही ज़िलनि जामशोर ऐं ठठे जो सॼो रेवेन्यू अमलो उन अमल में शामिल आहे। पीपल्स पार्टी इहो सभु कुझु पाण पई करे। ग्रीन पाकिस्तान मनसूबे लाइ ठठे सिजावर टंडे मोहम्मद ख़ान ख़ैरपुर मीरस तोड़े सांगड़ ज़िलनि में ज़मीननि जी वालार जो सिलसिलो तेज़ कयो वियो आहे। मनशात PP जी सरपरस्ती में विकिरो थी रही आहे। सिंध जा कुदरती वसीला धरती दड़ियुनि खां खसिया पिया वञनि। पाणी ते कब्ज़ो आहे, जबल कटिजनि पिया, पब्लिक सर्विस कमीशन करप्शन जो आखाड़ो बणियल आहे, नौकरियूं सरियाम विकामनि पियूं, सिंध जा ॿेट खसिया पिया वञनि, समंड ते ग़लबो आहे, लुटमार तबाही बर्बादी सिंध जे माण्हुनि जो मुक़दर बणाई वई आहे। इन ॾिस में जल्द एहतिजाजी तारीख़ जो आगाज़ कयो वेंदो। इजलास में 19 मई ते मटियारी में ऐलानियल एहतिजाज मुलतवी करण जो फ़ैसिलो कयो वियो ऐं चयो वियो त ईद खां पोइ जीअं सिंध रहबर कमेटी जो सरबराही इजलास घुराए नई तारीख़ ऐं जाइ जो ऐलान करण सां गॾु आईंदा जी मुकमिल हिकमत अमली ठाही वेंदी। पंजाब ज़बरदस्ती खोलियल गैर क़ानूनी लिंक कैनालनि वसीले पाणी जी खणत वधाए छॾी आहे। सिंध में पाणी जो बहिरान संगीन थी वियो आहे। पंजाब तोसा पंजनंद लिंक कैनाल ज़रिए 7,088 क्यूसिक ऐं CG लिंक कैनाल वसीले 5,852 क्यूसिक पाणी खणणु लॻो। मामले ते सिंध जे आपाशी खाते जी ख़ामोशी बि सवालिया निशान बणियल आहे। गुज़िरियल हिकु हफ़्ते खां मुसलसिल पाणी खणण सबबि सिंध जे बैराजनि ऐं वाहन में पाणी जी शदीद खोट पैदा थी वई आहे। सिंध जे आबादगारनि ऐं पाणी माहिरनि ख़दशो ज़ाहिर कयो आहे त पंजाब पारां बिना इजाज़त लिंक कैनाल खोलण सां सिंध जे ज़रई ज़मीननि खे सख़्तु नुक़सानु पहुची रहियो आहे। पीअण जे पाणी जो बहिरान बि वधी रहियो आहे। सिंध हुकूमत नोटिस वठे। सिंधी हारी तारीख़ जे मरकज़ी सॾ ते डीज़ल पेट्रोल जे अघनि में वाध, महांगाई ऐं पाणी जी हथरादो खोट ख़िलाफ़ सॼी सिंध में मुज़ाहिरा कया विया। वारह में सिंधी हारी तारीख़ जे मरकज़ी सदर मुस्तफ़ा चांडियो जी अॻुवाणी में नगर पार्कर में उभायो जुणेजो आलिम ऐं मोहन लाल जी अॻुवाणी में एहतिजाज कयो वियो। ठारी मीरवा में डॉक्टर दिलदार लगारी, शगन कोल्ही, नूरमहमद ख़ासकेली जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। दड़े में थियल एहतिजाज जी अॻुवाणी दरिया खान ज़ोर, अज़ीज़ मेमण ऐं ॿियनि कई। रुकन बुरड़ा में पिणु कारकुननि अली नवाज़ ॾाहिरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाज कयो। मोरे में अली नवाज़ आलमाणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। एहतिजाजी मुज़ाहिरनि में हारियुनि मज़दूरनि, रक्षा ड्राइवरनि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरनि खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ वधाए आसमान ते पहुचाया विया आहिनि, जंहिं करे मुल्क में महांगाई जो तूफ़ान आयल आहे। शयुनि जा अघ वधाए हुक्मरान अवाम जो मुआशी क़त्ल पिया कनि। ग़रीब माण्हू ख़ुदकशियूं करण ऐं पंहिंजा बचा विकण ते मजबूर थी पिया आहिनि। अॻुवाणनि वधीक चयो त कणक जेका हारियुनि आबादगारनि खां 3,000 रुपया फ़ी मण वरिती वई हुई, हाणे 4,500 रुपयनि में बि न पई मिले। साॻियो हाल टमाटे, बसर, सारियुनि ऐं ॿियनि फसलनि सां कयो वियो त ॿिए पासे डीज़ल, ज़रई दवाऊं, भाण ॿिज जो अघु चोट चाढ़ियो वियो आहे। हीअ हुक्मराननि जी ज़रायत ऐं हारी दुश्मन पॉलिसी आहे, जंहिंजो मक़सदु एग्रीकल्चर खे तबाह करे ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग हवाले करणु आहिनि। अॻुवाणनि वधीक चयो त सिंध में जॾहिं फसल पोखिया वेंदा आहिनि तॾहिं इरसा गैर क़ानूनी लिंक कैनाल खोले सिंध जे पाणी ते वधीक धाड़ो हणंदी आहे। हिन वक़्तु सिंध में पाणी शदीद खोट बावजूदि लिंक कैनाल वहाया पिया वञनि। सिंध हारी तहरीक मुतालबो थी करे त डीज़ल ऐं पेट्रोल जा अघ फौरी तौरु घटाया वञनि। हारियुनि खे रिलीफ ॾिनो वञे। सिंधी हारी तहरीक मुतालबो कयो त इरसा जी सिंध दुश्मन किरदार जी तहक़ीक़ात करे सिंध जे हिसे जे पाणीअ ते लॻंदड़ धाड़ो रुकरायो वञे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त 28 तरमीम ज़रिए
तकरारी कैनाल जे ॿीहर नई सिर तइमीर सिंध जी वहदत पाणी वसीलनि सूबाई ख़ुदि मुख़्तियारी ते हमिलो थियो त नतीजो ख़राबु निकिरंदो। 7 करोड़ सिंधी इंतिहाई सख़्तु मज़ाहिमत कंदा। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त 26 ऐं 27 तरमीम पाकिस्तान ऐं सिंध जे अवाम खे तमामु घणो मायूस कयो आहे। 26 ऐं 27 तरमीम ज़रिए अदलिया असेंबलियन इज़हार जी आज़ादी ऐं सूबनि खे कमज़ोर कयो वियो। सिंध पहिरीं तबाह लॻी पई आहे। 28 आइनी तरमीम ज़रिए सिंध जा बाक़ी रहियल इख़्तियार बि ख़तमु कया वेंदा। पीपल्स पार्टी सिंध विकिणण लाइ तयारु आहे। वसीला विकिणी हुकूमत ख़रीद कई वई आहे। 28 तरमीम में सिंध वफ़ाक़ वटि गिरवी थी वेंदी। कराची हलियो वेंदो। तालीम, सिहत, पुलिस जा खाता बि वफ़ाक़ हवाले थी वेंदा। अयाज़ लतीफ़ वधीक चयो त सिंध ते जेकॾहिं कंहिं हमले करण जी कोशिशि कई था, कहिड़े बि एजेंडा तहत, कहिड़े बि मक़सद तहत, त पोइ यादि रखो हुक्मरानो सिंध में ज़ातियुनि, शहरनि, झंडनि, पार्टियुनि जो फ़र्क़ु कोन हूंदो। तॾहिं सिंध हिकिड़ी मुठ हूंदी, हिकिड़ी तस्बीह हूंदी, हिकिड़ी ललकार हूंदी, हिकिड़ो मज़बूत हौसलो ऐं अज़म हूंदो। पीपल्स पार्टी खे ॿुधायूं था त सभु कुझु इक़्तिदार नाहे, तारीख़ मां सबक़ सिखो। ईअं न थिए जो इबरत जो निशान बणिजी वञो। तारीख़ में तव्हां ते फ़ख़्रुबदा शर्मिंदगी जो इज़हार कयो वञे। अयाज़ लतीफ़ पलीजे वधीक चयो त सिंध खां सवाइ पाकिस्तान नाहे। सिंध ख़िलाफ़ु साज़िशूं मुल्क ख़िलाफ़ु साज़िशूं आहिनि। उन करे हुक्मरान होश खां कमु वठनि। मुल्क ख़िलाफ़ु साज़िशूं बंदि कयूं वञनि। अवामी तहरीक जे क़ाइद, अज़ीम इनक़लाबी मुफ़कर, नाम्यारे क़ानूनदान रसूल बख्श पलीजे जी 8वीं वरसीअ जूं तयारियूं जारी आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में बार एसोसिएशन, सियासी समाजी धुरियुनि, अदीबनि ऐं वकीलनि सां मुलाक़ातूं करे 7 जून ते जुंगशाही में थींदड़ वरसी प्रोग्राम जी दावत ॾिनी वई। अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, जाम तमाची ऐं एडवोकेट अशोक कुमार, नाम्यारे तालीमी माहिर, लेखक ऐं अदीब फ़हीम नूनारी सां मुलाक़ात करे खेसि वरसी तक़रीब में शिरकत जी दावत ॾिनी। उन मौक़े ते अॻवान चयो त रसूल बख्श पलीजो सिंध जे क़ौमी, जमहूरी ऐं तबक़ाती जदोजहद जो अहिड़ो रोशन बाब आहे जंहिं पंहिंजी सॼी हयाती मज़लूम माण्हुनि जे हक़नि लाइ जाग खोड़ियो। KN शाह में पिणु बार एसोसिएशन में अवामी तहरीक जे क़ाइद रसूल बख्श पलीजे जी 8वीं वरसी जे हवाले सां मुलाक़ातूं कयूं वियूं। अवामी तहरीक जी मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी महानूर मल्ला, मरकज़ी प्रेस सेक्रेटरी काशिफ़ मल्ला, मुराद चांडियो, एडवोकेट आकिब चांडियो ऐं ॿियनि बार जे अॻवान सां मुलाक़ातूं करे दावतूं ॾिनियूं। हैदराबाद में पिणु अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान एडवोकेट इस्माइल ख़ासकेली ऐं एडवोकेट अशोक कुमार तरफ़ां वकील अॻवाननि इरफान चांडियो, बशीर आलमाणी, अमीर अली मशहूरी ऐं ॿियनि सां मुलाक़ातूं करे दावतूं पिणु ॾिनियूं वियूं। ख़ैरपुर जे डॉक्टर हरेश माखीजा पंहिंजे ज़ाती ख़र्च मां सिविल इस्पताल में धार वार्ड ठाराए छॾियो। डॉक्टर हरेश कुमार पंहिंजे ज़ाती ख़र्च ते पंहिंजी वालदा जे नाले सां सिविल इस्पताल ख़ैरपुर में हिकु बहितरीनु वार्ड ठारायो आहे, जेको संस इंसान दोस्ती ऐं वालदेन सां मुहबत जो ज़िंदा मिसाल आहे। हिन वार्ड में मरीज़नि लाइ साफ़ सुथरो माहौल, बुनियादी तिबी सहूलियतूं ऐं बहितर इलाज जूं सहूलियतूं फ़राहम कयूं वियूं आहिनि। डॉक्टर हरेश कुमार पारां ग़रीब ऐं ज़रूरतमंद मरीज़नि खे मुफ़्त दवाऊं पिणु फ़राहम कयूं वञनि थियूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप दावा कई आहे त चीनी सदर चयो आहे त ईरान खे जंगी सामान न ॾींदासीं। सदर ट्रंप वधीक चयो त मूंखे चीनी सदर ॿुधायो त चीन पारां ईरान खां तेल ख़रीद कयो वञे थो ऐं हूअ तेल जी ख़रीदारी जारी रखणु चाहे थो। अमरीकी सदर मूजिबि चीनी सदर ॿुधायो त आबनाए हुर्मुज़ खे खुलियल ॾिसणु चाहे थो, जॾहिं त ॿिए पासे पासदारनि इनक़लाब दावा कई आहे त ईरान आबनाए हुर्मुज़ खे चीनी जहाज़नि लाइ खोले छॾियो आहे। ख़लेज ओमान में हिकु जहाज़ खे ईरान पारां ज़ब्त कयो वियो आहे। चयो पियो वञे त जहाज़ ते हथियार हुआ जंहिंखे ईरानी फ़ौजी एहलकारनि ज़ब्त कयो आहे। ॿिए पासे ओमान जे सामुंडी इलाइक़े में इंडियन जहाज़ ॿुॾण जा पिणु इतला आहिनि। जैकमाबाद में PP शहीद भुट्टो जे सॾ ते बिजली जी लोडशेडिंग ख़िलाफ़ु शहरियुनि एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां शामियाना हणी धरणो हयो।
एहतजाज में वापारियुनि, सियासी समाजी तंज़ीमनि जे कारकुननि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻवान चयो त जैकमाबाद में लिंग साड़ींदड़ गर्मी बावजूदि 15 खां 20 कलाक बिजली बंदि कई वञे थी, जेका सरासर ज़्यादती आहे। हुननि चयो त बिजली जा बिल वक़्त सिर जमा कराइण बावजूदि सेप्को इंतिज़ामिया 20 कलाक बिजली बंदि करे छॾे थी। हुननि चयो त बिजली बंदि हुअण करे कारोबार तबाह थी रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त बिजली जी फ़राहमी खे यकीनी बणायो वञे। सालेहपट में फोरवो ॾींहुं ॾिठे जो सोनारे जी दुकान मां लखें रुपया रोक, चांदी ऐं सोन फुर करे फ़रार थी विया। वाक़े ख़िलाफ़ शहरियुनि शटरबंद हड़ताल करे धरणो हयो। सालेहपट जी शाही बाज़ार में फ़ौरन दुकान अंदरि दाख़िल थी सोनारे वनेश कुमार खे यरगमाल बणाए वरितो, जंहिं बाद दुकान में पियल लखें रुपया रोक, 7 तोला चांदी ऐं 12 तोला सोन फुर करे फोरो आसानी सां फ़रार थी विया। वाक़े ख़िलाफ़ हिंदू पंचायत ऐं दुकानदारनि शटरबंद हड़ताल करे मुखी अशोक कुमार ऐं दिलीप कुमार जी अॻवाणी में एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां धरणो हणी नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुखी अशोक कुमार, दिलीप कुमार ऐं ॿियनि चयो त सालेहपट में बदअमनी वधी वई आहे। ॾींहुं ॾिठे जो सोनारे जे दुकान तां फुर थी हथियारबंद लखें रुपया रोक, 7 तोला चांदी ऐं 12 तोला सोन फुर करे फ़रार थी विया। हुननि चिताव ॾिनो त 24 कलाकनि अंदरि फुर थियल सामान ऐं पैसा वापसि न कराया विया त शटरबंद हड़ताल कई वेंदी। गवादर यूनिवर्सिटी जे VC ऐं 2 PhD प्रोफेसरनि समेत 4 ॼणनि खे मस्तोंग मां अगवा कयो वियो आहे। बिराहवी ऐं उर्दूअ जो मशहूरु लेखक गवादर यूनिवर्सिटी जो VC डॉक्टर अब्दुर्रज़ाक साबिर पंहिंजे प्रो VC ऐं हिकु प्रोफेसर सां गॾु कोयटा अची रहियो हो त मस्तोंग वटां 2 प्रोफेसरनि ऐं ड्राइवर समेत अगवा थी वियो। डॉक्टर अब्दुर्रज़ाक साबिर उनखां अॻु तुर्बत यूनिवर्सिटी जो VC ऐं बलूचिस्तान यूनिवर्सिटी में बलूचिस्तान स्टडी सेंटर जो डायरेक्टर रही चुको आहे। डॉक्टर अब्दुर्रज़ाक साबिर 7 किताबनि जो लेखक आहे, जॾहिं त ॿियनि अगवा थियल में यूनिवर्सिटीअ जो प्रो VC ऐं मुआशियात दान डॉक्टर मंज़ूर शाह, प्रोफेसर इरशाद अहमद ऐं गवादर यूनिवर्सिटी जो ड्राइवर शामिल आहिनि। होॾांहुं गवादर यूनिवर्सिटी जे VC नामियारे अदीब डॉक्टर अब्दुर्रज़ाक साबिर ऐं प्रो VC डॉक्टर मंज़ूर शाह समेत 4 ॼणनि जी अगवा जो बलूचिस्तान हुकूमत नोटिस वठंदे पुलिस इख़्तियारनि खे हुकुम ॾिनो त मग़वियुनि खे फ़ौरी तौरु बाज़ियाब करायो वञे। लाड़काणे में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां वास्तो रखंदड़ औरतुनि, सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि, शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि ऐं वकीलनि सिंध में कारह इल्ज़ाम हेठि औरतुनि जे क़त्लेआम, औरतुनि खे मुख़्तलिफ़ हंधनि ते हिरासत करण वारनि वाक़िअनि ऐं जरगा सिस्टम ख़िलाफ़ बेगम नुसरत भुट्टो गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज खां समीना अबड़ो, बेनज़ीर जतोई, नायाब सरकश सिंधी, डॉक्टर सकीना गाद, शमसुन्निसा सोलंकी, रेशमा डाहिरी ऐं निसार मुगेरी जी अॻवाणी में एहतजाजी रैली कढी, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध जी धरती हमेशह अमन ऐं भाईचारे जो दरस ॾिनो आहे, जिते कारोकारी जी कुधी रस्म जी का बि जाइ नाहे। उन बावजूदि सिंध में हिकु नओं ट्रेंड ग़ैरत जे नाले ते क़त्ल हली रहियो आहे। ग़ैरत जो नालो इहो नाहे त तव्हां कंहिं बि औरत खे बेगुनाह क़त्ल कयो, पर ग़ैरत जो नालो तव्हां नियाणियुनि जी इज़त ऐं एहतराम कयो। अफ़सोस जो औरतुनि खे ग़ैरत जे नाले ते जानवरनि जियां कुठो पियो वञे। सिंध में किथे बि कंहिं बि मर्द सां को ज़मीनी मसइलो आहे या को होटल ते वञी विढ़े थो त उहो मर्द घर अची नियाणी खे कारह जो इल्ज़ाम ॾेई क़त्ल करे थो। हुननि चयो त तालीमी इदारनि, कम वारे हंध ऐं अवामी हंधनि ते औरतुनि खे हिरासत कयो वञे थो। असीं उन जी बि मज़मत कयूं था। असीं चाहियूं था त औरतूं जेके दुनिया जी अधु आबादी जो हिसो आहिनि उन्हनि खे बराबरी जा हक़ ॾिना वञनि। कंदकोट घोटकी पुल जो कमु मुकमल थियण खां अॻु हिकु हिसो ढही पियो। पुल जो पिलर किरण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। 70 अरब रुपयनि जी लाॻत सां ठहंदड़ कंदकोट घोटकी पुल जे कम में मुबैना नाक़स मटीरियल जे इस्तेमालु सबबि पिलर टुटी पियो। इलाइक़े वासियुनि मूजिबि पुल जे कम में नाक़स मटीरियल जो इस्तेमालु कयो वियो आहे। नोटिस वठी कंपनी ख़िलाफ़ एक्शन खंयो वञे। वाज़ह रहे त पुल जी तामीर थियण सां 172 किलोमीटर सफ़र सिर्फ़ु 35 किलोमीटर थी वेंदो। हीउ पुल ॾखण एशिया जे वॾनि पुलनि मां हिकु आहे, जंहिंजी लाॻत जो काथो 70 अरब रुपया ॿुधायो पियो वञे।
बदीन जी ॾाखिणी पट्टीअ जी यूनियन काउंसिल पीर फतेह शाह जे ॻोठु सालह ख़ासकरी जो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जंहिंजी इमारत ज़बून हाली जो शिकार आहे। स्कूल जी ज़बून हाली जो ख़बरूं मंज़र आम ते अचण खां पोइ स्कूल जे शागिर्दनि खे ॿिए स्कूल मोकिलियो वियो, जंहिं ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठाणनि चयो त स्कूली ॿारनि खे ॿिए स्कूल मोकिलणु नाइंसाफ़ी आहे। तालीमी माहिरनि, समाज सुधारकनि ऐं सिविल सोसाइटी जी नुमाइंदनि सिंध ज़रई यूनिवर्सिटी में मुनक़िद कयल क़ौमी कॉन्फ्रेंस दौरान औरतुनि ख़िलाफ़ वधंदड़ तशदुद, साइबर ब्लैक मेलिंग, हिरासमेंट ऐं हथरादो अण बराबरी ते सख़्त ॻणती जो इज़हार कंदे ख़बरदार कयो आहे त औरतुनि जे तहफ़ुज़ बाबति जोड़ियल क़ानून ते अमल न थियण ऐं समाजी रुकावटुनि सबबि पाकिस्तान में औरतुनि जे तहफ़ुज़ ऐं बाइख़्तियारी मुसलसल ख़तरे में आहे। सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडे जाम जी मेज़बानी हेठि हायर एजुकेशन कमीशन पारां तालीम ऐं समाज में औरतुनि जे तहफ़ुज़, हक़नि ऐं बाइख़्तियारी खे हथी ॾियण जे मौज़ू ते क़ौमी कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई, जंहिंखे ख़िताब कंदे मुख़्तलिफ़ माहिरनि चयो त नौकरियुनि में बिटे मयार, साइबर क्राइम, जबरी शादियुनि ऐं मौक़नि में अण बराबरी जहिड़नि मसइलनि खे औरत मुंहुं ॾेई थी, जंहिं लाइ इदारनि खे गॾियल तौरु क़दम खणण जी ज़रूरत आहे। समाजी अॻवान मारवी अहवान चयो त तालीमी इदारनि में हिरासत जे शिकायतुनि खे ज़िम्मेवारी सां हल करणु घुरिजे। डॉक्टर मोहम्मद इस्माइल कुंभर जो चवणु हो त मुल्क जी लॻभॻि 34% आबादी औरतूं घरेलू या ॿियनि क़िस्मनि जे तशदुद जो शिकार थियनि थियूं, जॾहिं त 54% मुतासिर औरतूं शिकायत दाख़िल नाहिनि कराईंदियूं। समीना अब्बासी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। सिंध तरक़ी पसंद पार्टीअ पारां पेट्रोल जे अघनि में वाध, वधंदड़ महांगाई, गोलाडजी अस्पताल में दवाउनि जी खोट, शहर में मंशा जे वधंदड़ वापार, टैक्सी अॾे ते दुकान मनपसंद माण्हुनि हवाले करणु ऐं बदीन ज़िले खे दिलि जे बीमारियुनि जी अस्पताल न ॾियण ख़िलाफ़ गोलाडजी जे शहीद फाज़िल राहू चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त अवाम बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे, जॾहिं त नौजवान नस्ल मंशात सबबि तबाही ॾांहुं वधी रहियो आहे। अॻवाननि इल्ज़ाम हंयो त टैक्सी अॾे ते दुकान मेरिट बदिरां मनपसंद माण्हुनि हवाले कया पिया वञनि, जॾहिं त बदीन जहिड़े वॾे ज़िले खे दिलि जे बीमारियुनि जी जदीद अस्पताल बि नाहे ॾिनी वई। एहतिजाजी धरणे खे ख़िताब कंदे अॻवाननि मुतालबो कयो त महांगाई ते ज़ाब्तो आंदो वञे, अस्पतालनि में दवाउनि जी फ़राहमी यकीनी बणाई वञे, मंशात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे, टैक्सी अॾे जा दुकान शफ़ाफ़ नमूने विरहाया वञनि ऐं बदीन ज़िले में दिलि जे बीमारियुनि जी अस्पताल क़ाइमु कई वञे। धरणे जी अॻवानी SDP ज़िले सदर शाहनवाज़ शाल, राजा चांडियो, दिलबर लुंड, हारून शेख, मुस्तफ़ा कुंभार, अली अकबर ऐं नज़ीर मरी कई। सिंध सागर पार्टीअ जे सेक्रेटरी जनरल अब्दुल जब्बार मंगरे असिस्टेंट कमिश्नर कंडियारो डॉक्टर नूरुल हुदा सां मुलाक़ात करे कंडियारो रोड ऑफिस ते बासरनि जे कब्ज़े ख़िलाफ़ लिखत में दरख़्वास्त ॾिनी ऐं जाली कागज़नि ज़रिए ही सरकारी मिल्कियत विकिरो कंदड़ धुर ऐं ख़रीद कंदड़ बिल्डरनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई जी घुर कई। अब्दुल जब्बार मंगरे दरख़्वास्त सां गॾु रोड ऑफिस वारी ज़मीन जी सरकारी मिल्कियत हुअण जे सबूत तौरु आबिद अली शाह पारां 25 जून 1966 ते सर्वे नंबर 502 जी 4 एकड़ ज़मीन सरकार खे विकिरो करण जो रेवेन्यू रिकॉर्ड पिणु पेश कयो। असिस्टेंट कमिश्नर कंडियारो दरख़्वास्त क़बूल करण बदिरां बिल्डिंग एंड रोड्स डिपार्टमेंट जे अमलदारनि पारां दरख़्वास्त ॾियण ते नोटिस वठण जो बहानो बणाए ॻाल्हि खे टारण जी कोशिशि कई। जवाब में अब्दुल जब्बार मंगरे कंडियारो जे शहरी हुअण जी हैसियत में हिन मामले में धुर थियण जो क़ानूनी हक़ रखण जी वज़ाहत पेश कई, पर असिस्टेंट कमिश्नर कंडियारो संदसि दरख़्वास्त क़बूलण खां इनकार करे छॾियो। इन सिलसिले में अब्दुल जब्बार मंगरे पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त असिस्टेंट कमिश्नर कब्ज़ो कंदड़नि जी मदद करे पियो। सिंध सागर पार्टी रोड ऑफिस जी सरकारी ज़मीन ते बासर जी वालार ख़िलाफ़ कोर्ट में वेंदी। हिन केस में सरकारी ज़मीन खे जाली कागज़नि ज़रिए विकिरो कंदड़नि ऐं ख़रीदारनि सां गॾु असिस्टेंट कमिश्नर कंडियारो सूदो समूरनि ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई लाइ अदालत जो दर खड़कायो वेंदो।
सिंध जे वतन दोस्त रवादार ईमानदार सियासतदान शहीद आलाबख्श सुमरे जी वरसी जे मौक़े ते सिंध सागर पार्टी पारां मरकज़ी सदर मंसूर जखड़ जी अॻुवाणी में पार्टी जे वफ़द शिकारपुर में शहीद आलाबख्श सुमरे जी मज़ार ते गुलनि जी वर्खा करे संदसि सिंध दोस्त किरदार खे भेटा पेश कई। पार्टी वफ़द में सिंध सागर पार्टी जो मरकज़ी सदर मंसूर जखड़, मरकज़ी फिनांस सेक्रेटरी मोहम्मद असलम नागा, सिंध सागर सुप्रीम काउंसिल जो मेंबर मसरूर अबड़ो, सिंध सागर पार्टी ज़िले शिकारपुर जो अॻुवाण मोहम्मदीन खोसो, मोहम्मद हाशिम चौहान ऐं ॿिया साथी शामिल हुआ। ख़ैरपुर ए सेक्शन थाणे जी हद बाबू शाह कॉलोनी जी रहवासण हलीमा फिलफोटो पंहिंजे पुट जे मुबैना अगवा ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुन चयो त मुंहिंजो पुटु 3 ॾींहं अॻु घरां निकिरी अस्पताल मां दवा वठणु वियो, जेको अञा ताईं वापसि नाहे आयो। 5 साल अॻु लुकमान ऐं मुजाहिद जागिराणी क़त्ल केस में मुंहिंजे पुट खे बेगुनाह तौरु फासायो वियो हो। उहो केस हिन वक़्तु अदालत में हलंदड़ आहे। हुन इल्ज़ाम हयो त शक आहे त मुंहिंजे पुट खे काज़म जागिराणी, नईम जागिराणी ऐं नियाज़ जागिराणी अगवा कयो आहे। 2 महीना अॻु बि मुंहिंजे पुट ते फायरिंग कई वई हुई, जॾहिं त जवाबदारनि ठाह लाइ 50 लख रुपयनि जो मुतालबो पिणु कयो हो। हुन चयो त ख़दशो आहे त पुट खे क़त्ल कयो वेंदो। मुंहिंजे पुट ऐं घर भातियुनि खे कुझु बि थियो त उनजा ज़िम्मेवार काज़म, नईम ऐं नियाज़ हूंदा। हुन आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त पुट खे बाजियाब करायो वञे ऐं असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। थरड़ी मोहबत भरिसां ॻोठ कंडियोर में नौजवान नारी अनम धी मुमताज़ मीर बहर खे पंहिंजे भाउ अली रज़ाक कारह इल्ज़ाम हेठि बंदूक जो फायर करे ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी नारी खे थाणे ते आंदो वियो। पुलिस लेटर ॾेई अस्पताल मुंतक़िल कयो। ज़ख़्मी नारी अनम मीर बहर इल्ज़ाम रद्द कंदे चयो त भाउ अली रज़ा आइस जो मवाली आहे। बेगुनाह इल्ज़ाम लॻायो वियो आहे। तलहार शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में खाधे पीते में इस्तेमालु थींदड़ मुबैना गैर मयारी ऐं गैर रजिस्टर्ड तेल जे सरियाम विकिरे बाबति इंकशाफ साम्हूं आया आहिनि, जिते शहरियुनि सख़्त ॻणती ज़ाहिर कंदे लाॻापियल इख़्तियारनि खां फ़ौरी नोटिस वठण ऐं जांच कराइण जो मुतालबो कयो आहे। टंडो अलहियार में PTLF सिंध इलेक्शन कमेटी जे मरकज़ी चेयरमैन ग़ाज़ी ख़ान जमाली ज़िले टंडे अलहियार जी नईं चूंडियल सदर अमीना ताहिर समेत समूरनि उहिदेदारनि खे हल्फ़ खणायो। उन मौक़े ते हल्फ़ बरदारी वारी तक़रीब खे ख़िताब कंदे PTLF जी नईं चूंडियल सदर अमीना ताहिर चयो त उस्तादनि जो असांखे चूंडण एतमाद जी निशानी आहे। इनशाअल्लाह PTLF जे मिलियल उहिदे ते वेही उस्तादनि जे एतमाद ते पूरा लहंदासीं। असां अॻु बि उस्तादनि जी ख़िदमत कई आहे। हुन चयो त नए उस्तादनि जी पघार जो मसइलो हल कराए छॾियो आहे। उहा बि PTLF जी कामयाबी आहे। असांजी कोशिशि हूंदी त वधि खां वधि उस्तादनि जा मसइला हल कया वञनि। टंडे अलहियार भरिसां ॻोठ हैदर ख़ान जरवार जो प्रेमी जोड़ो दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण लॻो। जोड़े पारां तहफ़ुज़ जी अपील कई वई आहे। टंडे अलहियार में साफ़ी नालो दाहिंदे जोड़े मोहम्मद अशफाक जरवार ऐं ज़रीना ख़ातून चयो त असां पंहिंजी रज़ामंदी सां शादी कई आहे। हिन वक़्तु असां ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कराया विया आहिनि। हुननि चयो त कूड़ा केस ख़तमु कराए असांखे परेशानियुनि खां बचायो वञे। खिपरे में पीअण जे पाणीअ जे सख़्त बहिरान सबबि इलाइक़े वासी मुश्किलातुनि जो शिकार, शहरी पाणी ढुक लाइ परेशान। खिपरो शहर में पीअण जे पाणी जे सख़्त बहिरान जे करे इलाइक़े वासी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। किरोड़े रुपयनि जी लाॻत सां नारा केनाल, खिपरो केनाल ऐं शाह बख़्श शाह मां नहरी पाणी जी फ़राहमी लाइ मुख़्तलिफ़ स्कीमूं क़ाइमु कयूं वियूं, जॾहिं त उन बावजूदि शहरी पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि। मेहरापुर जे ॻोठाणनि पारां ज़रई ज़मीन ते बासर जे कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ शेर ख़ान लुंड वासी ॻोठाणे निसार अहमद लुंड जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रोहड़ी में बिजली जी अणाएलानियल लोड शेडिंग ख़िलाफ़ रहवासियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त सेप्को इंतिज़ामिया आवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। अणाएलानियल लोड शेडिंग सबबि शहरी सख़्त परेशानी में मुब्तला आहिनि। बिजली जी मुसलसल बंदिश जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते बिजली जी अणएलानियल लोड शेडिंग ख़तमु कई वञे ऐं गर्मी में बिजली ॾिनी वञे।
त जीअं परेशानियुनि खां बची सघूं। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। जेॾहं पेर तेॾहं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।